सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जाम शुरू जी इंतज़ामिया सिंध जे सरकारी स्कूलों में मुफ़्त दर्सी किताब पहुचाइण लाइ डायरेक्टर स्कूल्स ज़िले एजुकेशन ऑफिसरनि ऐं तालुके एजुकेशन ऑफिसरनि खां ॿारनि जा अंग अखर तलब करे वरिता आहिनि। सुस्ती ॾेखारींदड़ अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो भी फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध टेक्स्ट बुक बोर्ड इंतज़ामिया प्राइमरी एलिमेंट्री सेकेंडरी ऐं हायर सेकेंडरी स्कूल जे डायरेक्टर्स ज़िले एजुकेशन ऑफिसरनि तालुके एजुकेशन ऑफिसरनि ऐं DMC कराची डिवीज़न खे लेटर जारी करे खाउन सीम्स कोड समेत स्कूलनि जा नाला, ॿारनि जा नाला, संदनि वालिदनि जे सुञाणप कार्ड समेत नाला, संदनि GR नंबर, मीडियम, क्लास ऐं मज़हब बाबति तफ़सील ऐं अंग अखर तलब करे वरिता आहिनि। सुस्ती ॾेखारींदड़ ऐं कूड़ा अंग अखर ॾींदड़ अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई ऐं संदनि इलाइक़नि में पढ़ंदड़ ॿारनि जा अंग अखर न पहुचण ते खेनि किताब न ॾियण जो भी फ़ैसिलो कयो वियो आहे। इन सिलसिले में सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जाम शुरू जे चेयरमैन आगा सुहेल अहमद जो चवणु आहे त सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद पान लेटर CP नंबर D 2835/2022 ज़रिए ॾिनल ऑर्डर तहत सिंध जे समूरनि स्कूलनि जे डायरेक्टर ज़िले एजुकेशन ऑफिसरनि तालुके एजुकेशन ऑफिसरनि ऐं DMC कराची डिवीज़न खां ॿारनि जा अंग तलब कया आहिनि। इन अमल में सुस्ती ऐं लापरवाही कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। जंहिं बि इलाइक़े मां लिस्ट न पहुती त उते दर्सी किताब न पहुचाया वेंदा, जंहिंजा ज़िम्मेवार उतां जा अमलदार हूंदा।